हिक दुख जी ॻाल्हि मूं ॿुधी डॉक्टर शहीद थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। हिक दुख जी ॻाल्हि मूं ॿुधी डॉक्टर शहीद थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। बीठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, बीठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, पुॻो रब जे राज़ में। अल्लाह जे फरमान खां पोइ ते कॾहिं न थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। हिक दुख जी ॻाल्हि मूं ॿुधी डॉक्टर शहीद थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। ही बि फरमान आहे इलाही, कंदो जेको कुफ्र सां लड़ाई। ही बि फरमान आहे इलाही, कंदो जेको कुफ्र सां लड़ाई। इन विच में जंहिं माणी शहादत, तंहिंखे जन्नत जी ॾींदुसि रज़ाई। इन विच में जंहिं माणी शहादत, तंहिंखे जन्नत जी ॾींदुसि रज़ाई। बीठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, बीठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, पुॻो रब जे राज़ में। अल्लाह जे फरमान खां पोइ ते कॾहिं न थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। हिक दुख जी ॻाल्हि मूं ॿुधी डॉक्टर शहीद थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। जेको हक़ जी ॿोली थो ॻाल्हाए, ते त ज़ालिम थो गोलियूं हलाए। जेको हक़ जी ॿोली थो ॻाल्हाए, ते त ज़ालिम थो गोलियूं हलाए। इहा कहिड़े थी कम जी हुकूमत, जेका हक़ वारे खे थी मराए। इहा कहिड़े थी कम जी हुकूमत, जेका हक़ वारे खे थी मराए। बीठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, बीठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, पुॻो रब जे राज़ में। अल्लाह जे फरमान खां पोइ ते कॾहिं न थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। हिक दुख जी ॻाल्हि मूं ॿुधी डॉक्टर शहीद थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। भली दुश्मन खे फांसी बि ईंदी, अहिड़ी हस्ती वरी कोन थींदी। भली दुश्मन खे फांसी बि ईंदी, अहिड़ी हस्ती वरी कोन थींदी। जंहिंजी ॾींहं राति महिनत हुई जारी, काल दुनिया भरे कोन सघंदी। जंहिंजी ॾींहं राति महिनत हुई जारी, काल दुनिया भरे कोन सघंदी। बीठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, बीठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, पुॻो रब जे राज़ में। अल्लाह जे फरमान खां पोइ ते कॾहिं न थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। हिक दुख जी ॻाल्हि मूं ॿुधी डॉक्टर शहीद थियो। सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो।
हुई तारीख़ ती ॾींहुं आचर, साल 14 महीनो हो नवंबर। हुई तारीख़ ती ॾींहुं आचर, साल 14 महीनो हो नवंबर। पढ़ी रहियो हो नमाज़ फजर जी, शहादत जो शहर हो सखर। पढ़ी रहियो हो नमाज़ फजर जी, शहादत जो शहर हो सखर। बिठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, बिठो हो नमाज़ में सोहणे अंदाज़ में, पुॻो रब जे राज़ में। अल्लाह जे फरमान खां पोइ ते कॾहिं न थियो, सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो। हिक दुख जी ॻाल्हि मूं ॿुधी डॉक्टर शहीद थियो, सिंध जो अज़ीम आलिम रहबर शहीद थियो।